लता ललवानी। लता ललवानी हिकु अहिड़ो सिंगर आहे, जानो मानो सिंगर आहे, जेकी लता ललवानी जे देश न विदेश में बि पंहिंजे सिंधी समाज जो, पंहिंजे परिवार जो ऐं पंहिंजे समाज जो नालो रोशन कयो आहे। जी हाँ, इन्हनि जा पिता सुशील ललवानी ऐं ॿियो इन्हनि जी माता कंचन ललवानी। इहे पाण में टे भेनरूं आहिनि, हर्षा ऐं ॿियो हनी, ऐं ॿियो आहे लता ललवानी। लता ललवानी मात्र 5 साल जी उमिरि खां ई इन सिंगिंग में इन्हनि जो इंट्रस्ट हो। इन्हनि जे माता पिता इन्हनि खे पहचाने रखियो ऐं उहे उन में महारत हासिल कंदा विया। जॾहिं इहे इन्हनि जो जन्म थियो हो बनारस में, ऐं मात्र ही जे वक़्तु 10 साल जी उमिरि हुई उन में ही हिते दिल्ली में अची विया हुआ। तॾहिं खां वठी अॼु तक ही दिल्ली में रहंदा आहिनि। लता ललवानी सिंधी, हिंदी, इंग्लिश, पंजाबी इन्हनि भाषाउनि में गीत ॻाईंदी आहे। उन में सभिनि खां वधीक प्राथमिकता इन्हनि कंहिंखे ॾिनी आहे, सिंधी गाननि खे, छोकी उहा ख़ुदि हिकु सिंधी आहे जंहिंजो नालो आहे लता ललवानी। जी हाँ, त चवंदा आहिनि कि असां उन्हनि खां पुछियोसीं कि तव्हांजो ड्रीम छा आहे। उन्हनि जो ड्रीम आहे मां बि ईअं कि कहिड़े मुक़ाम ते ऐं बॉलीवुड में या कहिड़े बि अहिड़े मुक़ाम ते अहिड़ो सिंगिंग जो गानो ॻायां। त जी हाँ, असां उन्हनि खे पूरो सिंधी समाज आशीर्वाद ॾींदासीं कि उहा ख़ुदि जो ऐं पंहिंजे परिवार जो ऐं पूरे समाज जो नालो ईअं ई रोशन कंदी रहे। उनजो जेको बि ड्रीम आहे, ईश्वर उनजे ड्रीम में उनखे सहायता कंदा। लता ललवानी जा गुरू आहिनि आशीष नारायण त्रिपाठी, ऐं ॿियो ही मास्टर्स जी तयारी बि कराईंदा आहिनि ॿारनि खे, ऐं जंहिंमें तव्हां ॾिसंदा कि केतिरा ॿार इन्हनि खां ट्यूशन्स पढ़नि था, ऐं ॿियो इहे PhD बि प्राप्त कयल आहिनि। ऐं ॿियो इन्हनि 100 खां वधीक शोज़ कया आहिनि, देश ई न विदेश में इन्हनि शो कया आहिनि। हांगकांग, सिंध, पाकिस्तान जे सिंध में बि, ऐं ॿियो घणेई जॻह ते इन्हनि जा शोज़ थींदा रहंदा आहिनि। त चईंदा आहिनि उहे ॿार धन्य आहिनि जेके बाल्यावस्था जी उमिरि खां ई उन हुनर ते कमु था कनि। ऐं अॼु तव्हां ॾिसो था पंहिंजे सिंधी समाज में केतिरा ॿार आहिनि जेके पंहिंजे हुनर ते कमु करे ख़ुदि बि सफल था थियनि, पंहिंजे परिवार जो नालो बि सफल था कनि, ऐं पूरे समाज जो ऐं देश जो नालो बि मथे था कनि। त उहे ॿारनि खे चईंदा आहिनि न कि अहिड़ा ॿार पंहिंजे सिंधी समाज में जाम आहिनि। अगरि इन तरह जो तव्हांखे हर बार, हर हफ़्ते, हर 10 ॾींहं तव्हांखे को न को अहिड़ो पंहिंजो ॿारु, पंहिंजी धीअ, पंहिंजी न्याणी जे बारे में तव्हांखे जानकारी मिलंदी रहंदी कि पंहिंजे सिंधी समाज में एतिरा हुनरबाज़ ॿार आहिनि। इहा आहे पंहिंजी लता ललवानी जेकी सिंगिंग में पंहिंजे सिंधी समाज जो नालो मथे करे रही आहे। जय श्री झूलेलाल।